पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कॉलोनी नंबर 1। सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशरी जी तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 7 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं रियाज़ी, जंहिंजो टॉपिक आहे ॿिनि सेटनि जी काट। प्यारा ॿारो, सभ खां पहिरियों असां हिन जी वसफ़ पढ़ंदासीं, पोइ हिन खे कहिड़ी अलामत सां ज़ाहिर कबो आहे, ॿिनि सेटनि जी काट खे कहिड़ी अलामत सां ज़ाहिर कबो आहे उहो पढ़ंदासीं। उन सां गॾोगॾु असां उन जूं कुझु मिसालूं बि हल कंदासीं। प्यारा ॿारो, अचो त सभ खां पहिरियों हिन जी वसफ़ पढ़ूं। त वसफ़ छा आहे? चए थो किन बि ॿिनि सेटनि ए ऐं बी जी काट हिकु अहिड़ो सेट आहे जॾहिं असां वटि का बि ॿ सेट हूंदा, हिकिड़ो ए हूंदो ऐं बी हूंदो। चए थो इन ए ऐं बी जी काट असांखे हिकिड़ो अहिड़ो सेट मिलंदो जेको उन्हनि रुकननि ते मुश्तमिल आहे, जेको उन्हनि रुकननि ते मुश्तमिल हूंदो जेके ॿिन्ही सेटनि यानी ए में बि मौजूदु हूंदा, गॾोगॾु बी में बि मौजूदु हूंदा। प्यारा ॿारो, असांखे चए थो ॿिनि सेटनि जो काट यानी फर्ज़ कयो हिकिड़ो सेट आहे असां वटि ए ऐं बी, ॿिनि सेटनि जो काट उहो काट हूंदो, ॿिनि सेटनि जो काट जो जवाबु उहो सेट हूंदो जंहिंमें ॿिन्ही ए ऐं बी जा रुकन मौजूदु हूंदा। त अहिड़े अमल खे असीं चवंदासीं ॿिनि सेटनि जी काट। त अहिड़े अमल खे असीं छा चवंदासीं? ॿिनि सेटनि जी काट। प्यारा ॿारो, काट खे अलामत उबते यू सां ज़ाहिर कबो आहे ऐं इनखे असीं पढ़ंदासीं ए इंटरसेक्शन बी या ए काट बी। इनखे असीं पढ़ंदासीं ए इंटरसेक्शन बी या ए काट बी पढ़ंदासीं। अचो त सभ खां पहिरियों असां पहिरीं मिसाल ॾिसूं। सभ खां पहिरीं मिसाल आहे त मिसाल नंबर 1 आहे, जेकॾहिं पी सेट जे रुकननि जे बराबरि आहे, ए बी सी डी जे रुकननि जे बराबरि आहे ऐं क्यू सेट जेको आहे उहो ए ई आई ओ यू जे रुकननि जे बराबरि आहे, त पोइ ए इंटरसेक्शन बी या ए काट बी छा जे बराबरि आहे? हाणे अचो त असां ए काट बी कयूं। ए काट बी बराबरि आहे, सभ खां पहिरियों ए जा रुकन रखंदासीं ए बी सी डी, पोइ सभ खां पोइ असां इंटरसेक्शन जी निशानी ॾेई करे बी जा रुकन रखंदासीं जेके आहिनि ए ई आई ओ यू। जेकॾहिं असां ॿिन्ही जी काट कंदासीं त असांखे ए इंटरसेक्शन बी बराबरि मिलंदो सिर्फ़ु ए जे। हाणे चए थो ए उहो वाहिद रुकन आहे जेको ए में बि मौजूदु आहे, गॾोगॾु बी में बि मौजूदु आहे। बाक़ी बी सी डी हिते आहिनि त हिते बी सी डी कोन्हनि। हाणे चए थो असां वटि जेको ए इंटर के बि ॿ सेट हुजनि, फ़र्ज़ु करो के बि ॿ सेट हुजनि, हिकिड़ो हुजे पी ऐं ॿियो हुजे क्यू, त इन ॿिन्ही जी काट उहो सेट असांखे मिलंदो जेको उहो मेंबर जेको ए में बि मौजूदु हूंदो, गॾोगॾु किथे हूंदो? बी जे अंदरि बि मौजूदु हूंदो। अचो त असां मिसाल नंबर 2 पढ़ूं। मिसाल नंबर 2 में छा आहे? मिसाल नंबर 2 में असां पढ़ंदासीं जदोली सूरत, वरी ॿी जदोली सूरत पढ़ंदासीं। चए थो जेकॾहिं ए बराबरि आहे मेंबर्स जे, ए सेट बराबरि आहे 1 2 3 4 5 6 मेंबरनि जे ऐं बी सेट बराबरि आहे 2 4 6 मेंबर जे, त पोइ ए इंटरसेक्शन बी या ए काट बी मालूम कयो। अचो त ए काट बी मालूम कयो। असां लिखंदासीं ए काट बी बराबरि आहे, सभ खां पहिरियों ए जा मेंबर लिखंदासीं। ए सेट जा मेंबर आहिनि 1 2 3 4 5 6 ऐं बी सेट जा मेंबर आहिनि 2 4 6। जेकॾहिं असां ॿिन्ही जी इंटरसेक्शन कंदासीं या ॿिन्ही जी काट कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो ए इंटरसेक्शन बी बराबरि आहे 2 4 6 रुकननि ते। प्यारा ॿारो, हीउ जेको सेट आहे हिकु उहो सेट आहे जंहिंमें ए जा रुकन बि मौजूदु आहिनि, गॾोगॾु बी जा बि आहिनि। ए में असां वटि जेको आहे 2 मौजूदु आहे त बी में बि 2 आहे। ॾिसो, ए में 4 मौजूदु आहे त बी में बि 4 आहे, ए में 6 मौजूदु आहे त बी में बि 6 आहे। हाणे चए थो 2 4 6 हिकु 2 4 6 सेट जे मेंबरनि ते मुश्तमिल ए इंटरसेक्शन बी उहो सेट आहे जंहिंमें ए जा बि रुकन शामिल हूंदा, गॾोगॾु बी जा रुकन बि शामिल हूंदो। प्यारा ॿारो, ॿिनि सेटनि जी काट जो अमल सिर्फ़ु ॿिनि सेटनि में बि थी सघे थो, ॿिनि सेटनि जी काट जो अमल 3 सेटनि में बि सेटनि जी काट जो अमल 2 सेटनि में बि थी सघे थो, सेटनि जी काट जो अमल 3 सेटनि में बि थी सघे थो। असांजी किताबनि जे अंदरि यूनिट नंबर 1 7 क्लास जे यूनिट नंबर 1 जे सेट में इहे सभु शयूं असां वटि छा आहिनि? मौजूदु आहिनि। उते मिसालनि में बि मौजूदु आहिनि, गॾोगॾु अॻे मश्कनि में बि मौजूदु आहिनि। तव्हां मिसालनि खे बि हल कयो, गॾोगॾु मश्क जे अंदरि जेके असां वटि हिसाब ॾिनल आहिनि उन्हनि खे बि हल कयो। असांजे फेसबुक पेज खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾियो। महिरबानी।